वॉसपुर ॻोठ जाम खान सावंत जो मेन प्राइमरी स्कूल गुज़िरियल 18 सालनि खां बंदि पियल आहे। ॻोठ जा सवें ॿार ॿिनि ॻोठनि में तालीम पिराइण ते मजबूर थी विया आहिनि। स्कूल में मुक़ररु उस्ताद घर वेठे पघारूं खाइण लॻा। स्कूल ज़बून आली जो शिकार बणिजी वियो आहे। ॻोठाणनि अब्दुल ख़ालिक सावंत, मीर हसन सावंत, अनीस अहमद सावंत, चाकर सावंत, अला वदायो सावंत, सदाम हुसैन सावंत ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाईंदे चयो आहे त तालीम खाते जे अमलदारनि खे स्कूल में उस्तादनि जी मुसलसल गैर हाज़िरी हुजण जो काफ़ी भेरा शिकायतूं कयूं आहिनि, पर तालीम खाते जे अमलदारनि हिन वक़्त ताईं स्कूल जी बहाली लाइ के बि क़दम न आहिनि खयां। जेका ॻोठाणनि सां सरासर नाइंसाफ़ी आहे। ॻोठाणनि वधीक डिप्टी कमिश्नर कशमोर कंदक कोट अफ़ज़ल अवेसी तोड़े तालीम वारे वज़ीर खां मुतालबो कयो आहे त बिना कंहिं देरि जे बंदि पियल स्कूल खोलराए स्कूल में उस्तादनि जी हाज़िरी खे यकीनी बणाए स्कूल में ॿियूं बुनियादी सहूलियतूं मुहैया करे ॻणती ख़तमु कई वञे त जीअं ॻोठ जाम खान सावंत जा सवें ॿार बहितर नमूने तालीम पिराए सघनि।